नाज़िर निंदो में वफाकी सरकार तरफा पेट्रोल जे अघनि में वाध वारे फैसले के आवाम रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मुर्तज़ा खोसो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, वफाकी हुकूमत के तरफा पेट्रोलियम मसनूआत में जी क़ीमतनि में इजाफे का पोइ निंदो शहर की आवाम जो रद्दअमल छा आहे। अचो त निंदो शहर की आवाम का पुछा था करियूं त पेट्रोल की क़ीमतनि में इजाफे ते संदन छा चवणु आहे। हाणे ॾींहं ॾींहं रोज़ाने इमरान खान अहिड़ी बाहि भरे छॾी आहे। रोज़ाने हर महीने ते 10 रुपया 5 रुपया पेट्रोल वधाए छॾियो आहे। आवाम ॾाढी हिन मां तंग थी चुकी आहे। सवारियूं घणियूं रक्षा वक्षा बंदि करे छॾिया अथनि। असीं हुकूमत खां मुतालबो करियूं था इमरान खान के, असीं हिन महांगाई जे ख़िलाफ़ आहियूं ऐं हाणे महांगाई असीं बर्दाश्त कोन कंदासीं। बम किरायो आहे महांगाई जो, असीं उनजी मज़म्मत कयूं था ऐं असीं मुतालबो था करियूं त खुदारा कुछ गरीब माण्हुनि ते रहम करियो। माण्हू वीचारा जेको हिकिड़े टाइम खाइनि था हिकिड़े टाइम ईअं वेठा आहिनि। असर इहो थियो आहे जो वीचारा माण्हू को सामान वठण जे करे पंधु अचनि था, ॿाहिरां ॾियनि था। हाणे माण्हुनि वटि किराए जा पैसा कोन्हे। हाणे माण्हू अगरि किरायो था भरीनि, रुॻो ॿाराड़ी खां वठी तव्हां सम्झो कि 5 किलोमीटर जो किरायो 50-50 रुपया भरीनि। उहो 50-50 रुपया माण्हू वीचारा पंहिंजो सामान वठनि या किरायो भरीनि। उहो किरायो मिले कोन थो। पेट्रोल महांगो थी वियो आहे। 111-12 रुपया लीटर थी वियो आहे। असीं मतिलबु ॻोठां ख़ाली गाॾियूं कायो हिते शहर में बीठा आहियूं, वरी शाम जो भॻा वञूं। पेट्रोल महांगो थी वियो, किरायो माण्हू वधीक ॾियनि कोन था। महांगाई तमामु घणी थी वई आहे। जीअं त नाज़रीन, निंदो शहर की आवाम जो ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो चवणु हो त पेट्रोलियम शयुनि जी मसनूआत में इज़ाफ़े खां पोइ हिते जी आवाम में इलाही बेचैनी पखिड़ियल आहे। जॾहिं त किरायनि में वाध जे करे मुसाफ़िरनि खे इंतिहाई मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। मुर्तज़ा खोसो, मेहरान टीवी, निंदो शहर।